बेवा से ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। गंबट में रांदियुनि जी सरगर्मी लाइ जोड़ायल स्टेडियम ते बाअसर कब्ज़ो करे रांदियुनि जे मैदान के मेहन जे वाड़े में तब्दील करे छॾियो आहे। रांदियुनि जे मैदान में बाअसर जूं मेहूं बदल वारा फुटेज धरती टीवी हथ करे वरिता आहिनि। शहर जे नौजवाननि मूजिब बाअसर पारां मैदान में मेहूं बदन सबबि हू रांदि करण खां महरूम बणिजी विया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया गंबट में रांदियुनि जी सरगर्मी लाइ जोड़ायल स्टेडियम ते बाअसर कब्ज़ो करे रांदियुनि जे मैदान के मेहन जे वाड़े में तब्दील करे छॾियो आहे। रांदियुनि जे मैदान में बाअसर जूं मेहूं बदल वारा फुटेज धरती टीवी हथ करे वरिता आहिनि। शहर जे नौजवाननि मूजिब बाअसर पारां मैदान में मेहूं बदन सबबि हू रांदि करण खां महरूम बणिजी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कयूं पिया। गंबट में रांदियुनि जी सरगर्मीअ लाइ जोड़ायल स्टेडियम ते बाअसर कब्ज़ो करे रांदियुनि जे मैदान के मेहन जे वाड़े में तब्दील करे छॾियो आहे। नाले सां अपडेट मालूम कंदासीं। मुमताज़ मेमून असां लाइन ते मौजूद आहे। जी मुमताज़, आगाह कजो। ॾिसो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गंबट जो जेको स्पोर्ट ग्राउंड आहे उन में जेको आहे बाअसरनि पारां हुनखे मेहन जे वाड़े में तब्दील करे छॾियो आहे। स्पोर्ट ग्राउंड में जेको आहे मेहूं हुजण वारा जेके फुटेजिस आहिनि उहे धरती न्यूज़ हासिल करे वरिता आहिनि। फुटेजिस में वाज़े तरीक़े सां ॾिसी सघिजे थो त जेको रांदियुनि जो मैदान आहे हुन में जेको आहे बाअसरनि पारां मेहूं बदल आहिनि। जॾहिं त इंतिज़ामिया जी सार संभाल न हुजण सबबि जेको आहे सॼो ग्राउंड गंदगी जी लपेट हेठि अची वियो आहे। उन सिलसिले में जेके रांदीगर आहिनि, नौजवान रांदीगर जेके आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त जेके स्पोर्ट ग्राउंड आहे इंतिज़ामिया जी नाहाली सबबि जेको आहे मुकमल जेको आहे तबाह हाल बणिजी वियो आहे। स्पोर्ट ग्राउंड तबाह हाल हुजण सबबि जेको आहे बाअसरनि हिन ग्राउंड के जेको आहे मेहन जे वाड़े में तब्दील करे छॾियो आहे। हिननि जो चवणु आहे त जेके स्पोर्ट ग्राउंड न हुजण सबबि जेको असां रांदियुनि खां महरूम बणियल आहियूं। नौजवान जो वधीक इहो बि चवणु हुयो त जिते मैदान जेके आहिनि आबाद न हूंदा आहिनि उते इस्पतालूं जेके आहिनि आबाद हूंदियूं आहिनि। हिननि जेको आहे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत आला अमलदारनि खां मुतालबो कंदे घुर कई त जेको शेखमला में मुरादा स्कूल जो वाहिद स्पोर्ट ग्राउंड आहे हुनखे जेको आहे साफ़ सुथरो कराए जेके बदल मेहूं आहिनि। अव्हांजी महिरबानी मुमताज़ मेमन तफ़सील ॾियण लाइ।